डीआईजी हैदराबाद रेंज तारिक रज़ा ख़ान धारी जी हिदायतुनि जी रोशनी में ज़िले दादू में कायदे आज़म डे ऐं क्रिसमस डे जे मौक़े ते सिक्योरिटी हाई अलर्ट रखियो वियो आहे। दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सख़ी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पारां ज़िले जे समूरे पुलिस खे फुल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति सख़्त हिदायतूं जारी कई वयूं आहिनि। एसएसपी दादू जी हिदायतुनि ते ज़िले अंदरि गिरजाघरनि ऐं इबादतगाहुनि ऐं ॿियनि हसास हंधनि ते इज़ाफ़ी पुलिस नफ़री मुक़रर कई पई वञे। क्रिसमस जी तक़रीबुनि खे नज़र में रखंदे ज़िले दादू में मुनक़द थींदड़ तक़रीबनि दौरान मुकमल हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यक़ीनी बणायो पियो वञे। एसएसपी दादू पारां कायदे आज़म डे जे रैलियुनि ऐं तकरीरुनि खे बि मुकमल सिक्योरिटी फराहम करण जा हुकुम जारी कया विया आहिनि। ज़िले दादू जे दाख़िले ऐं ख़ारिजी रस्तनि ते सख़्त निगरानी, स्नैप चेकिंग ऐं गश्त में इज़ाफ़े बाबति वाज़े हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। कायदे आज़म डे ऐं क्रिसमस जे मौक़े ते बर वक़्ति मालूमात जी ॾे वठि ऐं फौरी रिस्पॉन्स लाइ ज़िले दादू पुलिस जो कंट्रोल रूम पिणु क़ाइमु कयो वियो आहे। हुन वधीक चयो त पाकिस्तान हिकु पुरअमन मुल्क आहे जिते सभिनी मज़हबनि जी पोइलगनि खे पंहिंजे अक़ीदे मूजिबि इबादत ऐं मज़हबी त्योहार मल्हाइण जी मुकमल आज़ादी हासिल आहे। ज़िले दादू पुलिस मसीह बिरात जी इबादतुनि ऐं तक़रीबुनि दौरान फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम करण लाइ हर वक़्तु तयार आहे ऐं जीअं उहे बिना के ख़ौफ़ ऐं ख़तरे जे पंहिंजी मज़हबी त्योहार मल्हाए सघनि।